पासे वाके कोयटा में अपडेट कंदा हलूं त सरियाब रोड जे मोहम्मद कॉलोनी में ॿारड़ो उड़ी विघे फौत थी वियो आहे। केतिराई ॿार हिन वक़्त बि मर्ज़ में मुब्तला आहिनि। बिल्कुल नाज़रीन, ये अहम ख़बर अमां ताईं पहुचायूं पिया। गुज़िरियल 3 ॾींहंनि अंदरि 3 ॿारड़ा उड़ी विघे फौत थी विया आहिनि। इंतिज़ामिया अघु न ॾिसो त लाइ अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त शहरनि मुतालबो कयो आहे त डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाई वञनि। आगाह कयूं पिया अव्हांखे कोयटा मां, जिते सरियाब रोड जे मोहम्मद कॉलोनी में ॿारड़ो उड़ी विघे फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अव्हांखे आगाह कंदा हलूं कोयटा मां सरियाब रोड जी मोहम्मद कॉलोनी में ॿारड़ो उड़ी विघे फौत थी वियो आहे। केतिराई ॿार मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। गुज़िरियल 3 ॾींहंनि अंदरि 3 ॿारड़ा उड़ी विघे फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं कोयटा मां आज़ाद बलोच खां। जी आज़ाद, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कोयटा जे इलाइक़े किली निदा मोहम्मद वटि जेको आहे त उड़ी वगी जेको आहे 3 सालनि जो ॿारड़ो आहे फौत थी वियो आहे। फौत थियल ॿारनि जो अंग वधी जेको आहे त 5 थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा जेको आहे त उन्हनि आला इंतज़ामिया खे अपील कंदे ॿुधायो आहे त असांजो जेको आहे त ॿारनि में ओड़ी जी बीमारी वबाई सूरत अख़्तियार करे वरिती आहे, जंहिंजे करे असांजा ॿार ॾींहों ॾींहुं जेको आहे त फौत थी वञनि था। हिन वक़्तु जेको आहे त 3 ॾींहंनि जे अंदरि 3 ॿार फौत थी विया आहिनि। उन्हनि इहो बि ॿुधायो आहे त असांजा कुझु ॿार सिंध में फौत थिया आहिनि ऐं सिंध खां गॾु अचनि त हिते बि असांजा जेको आहे त ॿार फौत थिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे ॿार फौत थियो आहे शेवक कुमार वलद जेको आहे वालिद आहे जब्बार, हू फौत थी वियो आहे ऐं शेख ज़ैद इस्पताल इंतज़ामिया जेको आहे त उन्हनि खे लाश खणण लाइ जेको आहे त एम्बुलेंस बि न ॾिनो वियो आहे। जी ठीकु आहे आज़ाद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।